बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों आऊं आहियां शाहिद अली खोसो। दोस्तों जीअं त तव्हां ख़बर आहे त मूंखे महीनों खनि थी वियो आहे वीडियो ठाहींदे अलीआबाद जे पाणी जे मसइले लाइ, लेकिन अलीआबाद खे पाणी सरदारनि भोतारनि मीरनि पीरनि न ॾिनो आहे। तो दोस्तों हींअर ज़रियनि मौजूदु मूंखे ख़बर पियो आहे, कंफर्म ॻाल्हि कोन्हे, त ज़रियनि मौजूदु ख़बर पियो आहे। हाणे उहो दोस्त पंहिंजो नालो चए थो, मुंहिंजो नालो न ॿुधाइजां, ऐं नालो नथो ॿुधाए सघां, लेकिन हा अगरि हू मूं वटि साम्हूं अचनि त पर्सनल में थी सघे ऐं हुननि खे मुंहं ते कराए सघां थो। त 50 लख रुपए जो चेक हींअर जेको मरम्मती कमु इन्हनि स्टार्ट कयो आहे, 50 लख रुपए जो चेक मिलियो आहे। 50 लख जो कमु असांखे नज़र कोन आयो आहे। किथां पाणी पिया पीअनि, ही खूह ठाहिनि पिया, खूह खोटीनि पिया, हिन खूह में केतिरो गंदलो पाणी आहे, हिन गंदलो पाणी पीअनि था ग़रीब वीचारा, जेको आहे ज़लील दरबदर थी पिया पाणी पिया पीअनि। खारो पाणी, जेको गंदलो पाणी अजीब हूंदो आहे, पाणी जो वीडियो बि तव्हांखे ज़ूम करे ॾेखारे थो। इहो ग़रीब आवाम पीअंदा, वीचारा पंहिंजे बचनि खे पीआरींदा। भोतार खे चवनि केॾी महिल हिन फिरणी कुर्सी खां लही अची हिन खूह जो पाणी पी, के ग़रीब जो अहसासु कर। असांजे डिस्ट्रिक्ट चेयरमैन सुहेल अहमद छोरो साहिबु तव्हांजो ॻोठ आहे न, तव्हां बि अची लड़ी केॾी महिल खूह ॾिसी वञो न त अहसासु तव्हांखे ॾिए त ग़रीब कीअं पिया पाणी पीअनि। हिते हिकु गॾह गाॾी जेको आहे ड्रम ॾींदो आहे पाणी जो, 500 रुपए में पाणी जो ड्रम ॾींदो आहे। 800 रुपया ग़रीब जो जेको आहे ॾियारी हूंदो आहे। 300 रुपए में हू किथां पंहिंजो घर हलाए। हीअ आउं तव्हांखे वीडियो ॾेखारियां पियो, हिन वीडियो में तव्हां ॾिसो, हीअ सॼो किरोड़नि जो स्कीम आहे। सोलर प्लेटूं लॻल आहिनि ऐं जेको आहे आरो प्लांट लॻल आहे, टैंकर, ही सभु शइ असांजो स्कीम पाणी में तहत आहे, लेकिन असांजी पाणी हले कोन थी। अॼु बि पाणी वारो हिन टैंकर ते ऐं वाटर सप्लाई ते वीडियो पियो करां, पाणी वारो आयो, पाणी वारे मूंखे चयो सुभाणे ताईं इंशाल्लाह पाणी अची वेंदो। इहो डेली जो रोज़मरला जो इहो डेट आहे त सुभाणे पाणी अची वेंदो, सुभाणे पाणी अची वेंदो, लेकिन सुभाणे पाणी अचे कोन थो। अॼु बि ईअं ई चई वियो त सुभाणे ताईं पाणी अची वेंदो, लेकिन मूंखे लॻे कोन थो अॼु जो पाणी सुभाणे ताईं अची वेंदो। ग़रीब खे वरी बि हिन ई खूह मां पाणी पीअणो आहे, पर हिन ग़रीबनि सां थियणु लाज़मी आहे। जेके भोतारनि खे मुंहिंजे वॾनि जो तालुको, हिन सां तालुको, हिननि सां तालुको। ऐं डिप्टी कमिश्नर ऑफ जामशोरो खे अपील थो कयां, जेको आहे साईं अचो केॾी महिल ज़ुल्म ॾिसो असां ही, तव्हां ॾिसो कहिड़ो खूह आहे जंहिंमां असां पाणी पिया पियूं। असांजे किरोड़नि जो स्कीम, जेको ठहियल स्कीम, जेको तव्हां फंड ॾियो बि था, हर महीने फंड बि मिले थो, वॾेरा पंहिंजे पेट में वञनि। तव्हां हिकिड़े चकर अचो, सर्वे त कयो, इहे फंड पिया पास कयो, इहे फंड पिया पास कयो, सभु वॾेरा खायो वञनि, फ़ाइदो कहिड़ो। हींअर बि जेको आहे 50 लख जो चेक तव्हां ॾिनो आहे, उहो किथे आहे? को बि कमु कोन थियो आहे। 50 लख जो को बि कमु कोन थियो, बसि इहो ई थियो। 50 लख मिलियो, आसरो हुयो, 2-टे ॾींहं ईअं गर्मियुनि में हेॾां होॾां 2-टे माण्हू आया, वीडियो स्कीम, फोटू वोटू सेल्फी वग़ैरह फेसबुक ते थी वियो। हाणे बसि सभु उहे गुम, न को केरु नज़र थो अचे, न को छा, माना को हिकिड़ो बि माण्हू कोन्हे जंहिंजे नाले लिख न त तो खाधो आहे, जंहिंजो नालो वठ न, हू वरी तोखे पर्सनल में या फेसबुक ते कॉमेंट्स में तोखे इहो ई चवंदो त मूं खाधो आहे। छा आहे पोइ फलाणे वॾेरे बि खाधो आहे न, पोइ फलाणे वॾेरे बि खाधो आहे। यानी कि सोच कंहिंजो इहो त आहे ई कोन त ग़रीब जो कमु करिणो आहे, अलीआबाद जे बारे में सोचणो आहे। डायरेक्ट इहो ई आहे त भाउ फलाणे वॾेरे बि खाधो न, पोइ फलाणे वॾेरे खाधो, त पोइ फलाणे वॾेरे बि खाधो न, फलाणे वॾेरे, यानी कि जंहिंजो बि नालो वठ, अॻिलो तोखे कॉमेंट्स में डायरेक्ट रिप्लाई कंदो, ठीकु आहे हिन त खाधो, पर हिन बि खाधो। जॾहिं तव्हांखे एतिरी ज़ाती ख़बर आहे, हिन खाधो हिन खाधो, त पोइ तव्हां आख़िर उन्हनि वॾेरनि खे वोट ॾियो छो था? उन्हनि खे भोतारनि खे उन्हनि जा खणो छो था? न खणो बाबा, चेंजिंग आणियो। बसि ग़रीब अवामी वीचारो ज़लील आहे, दरबदर आहे, खाइण वारा खायो वञनि, पंहिंजा पेट भरियो वञनि, हीअं ॾाकार बि कोन था ॾियनि, बि नथा कनि खाए, बसि पेट में अञा ॿियो बि अचे, ॿियो बि अचे, ॿियो बि अचे, पिया खाइनि, मरंदा न क़बर में, हिननि खे ख़बर पवंदो त छा आहे, केतिरो असां खाधो आहे, ग़रीब जो हक़। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, मेन ॻाल्हि इहा आहे, असां जेके बि अलीआबाद में रहंदड़ आहिनि, सभु हाई लेवल जा मोमिन आहियूं। 3-4 ॾींहंनि खां पोइ मुहर्रम ईंदो, असां सभु कारा कपिड़ा पाए घुमंदासीं, मातम जे सिफ़ में सभिनी खां अॻियां हूंदासीं, मजलिस जे सिफ़ में सभिनी खां सुभान अल्लाह माशाअल्लाह, वाह साईं वाह, वल वल ए जुमला आख, हुन में सभिनी खां अॻियां वेठा हूंदासीं। लेकिन ग़रीब अवाम जो हक़ खाइणो थियो, उन्हनि में बि असां सभिनी खां अॻियां हूंदा आहियूं। पोयां असां में केरु कोन ॾियो। हींअर असांजा वॾेरा, अलीआबाद जा वॾेरा 100 देगू लहाराईंदा, 100 देगू। अड़े 100 देगनि जो कैलकुलेशन कयो भला, 100 देगनि जे बदिले 80 देग लहारायो, बाक़ी 20 देगनि जो पैसा ॾेई स्कीम में इन्वेस्ट करे ट्रांसफार्मर वठी अचो या का शइ वठी अचो, जेका शइ जी तलब आहे, छॾियो सरकार खे, पंहिंजे तहत पाणी घुरायो। न,
देगू लाईंदासीं, नालो ठाहींदासीं, वाह फलाणे वाह हल कर में देगू लाथियूं, वाह अड़े वाह फलाणे पाॾे में देगू लाथियूं, वाह साईं वाह वाह वॾेरा वाह। बसि असांखे रुॻो वाह वाह खपे। असां हिकु नंबर जा हिते जेको आहे न, हीअ जेके बि तव्हां ॾिसो था नी पहिरें सफ़र में वेहण वारा, सम्झी वञिजो हाणे कुझु पाबंदियूं आहिनि, अञा नाला था वठां त आऊं त कंहिंखां डिॼां कोन थो, पोइ मुंहिंजे घर वारा ई मूंखे नथा छॾीनि, जलील करे छॾीनि, इन करे नाला नथो वठां। पर इहे जेके बि वेहनि था न, तव्हां अलियाबाद वारा पाण सम्झू माण्हू, अॻे हिननि में कुझु चेहरा अहिड़ा आहिनि जेके यज़ीदी टोले में आहिनि। पाणी ते सियासत यज़ीद कयो ऐं ही असांजा वॾेरा कनि पिया, पाणी जा स्कीम जा पैसा खायो, पंहिंजा पेट भरे वेठा आहिनि। इहे यज़ीद खां घटि कोन आहिनि। अस्तगफुरुल्लाह, छा लिखां छा चवां हिननि जे बारे में। हिन ई वीडियो ते मूं ते इलाही तनक़ीद थींदी। बहरहाल हुननि जो कमु आहे तनक़ीद करणु, असांजो कमु आहे हुननि जा करतूत ज़ाहिर करणु। बहरहाल आख़िरी में वेंदे वेंदे चई वञा उन्हनि ग़रीबनि खे त भले ॾंडो अचे जेके हीअ भट्टो बिरयानी खे वोट था ॾियूं, उन्हनि ते भलो ॾियो भलो ॾियो भलो ॾियो, लेकिन ग़रीबनि सां थियणु लाज़मी आहे। ही सभई ग़रीब जेको ज़लील पिया थियनि न, जेॾी महिल इलेक्शन जो वक़्तु हूंदो आहे न, कीअं भट्टो ईअं करे बिरयानी जो ठपो वञी ॾियनि था त इन्हनि ग़रीबनि सां ईअं थियणु लाज़मी आहे। आउं सम्झां थो जेॾी महिल इन्हनि ग़रीबनि खे ओॾी महिल अहसासु कोन थो फलाणो चङो आहे, हाणे हिन सां वॾनि जा वॾा तालुका, हाणे असां हिननि खे कीअं जवाबु ॾियूं। तव्हां पंहिंजे वॾनि जे ख़ातिर वोट ॾिना आहिनि, तव्हां ग़ुलाम इब्न ग़ुलाम आहियो। तव्हांखे पीपल्स पार्टी पर्सनल ख़रीद कयो आहे, तव्हांखे भोतारनि ख़रीद कयो आहे, तव्हांखे को हक़ कोन्हे ॻाल्हाइण जो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़। ख़ुदा हाफ़िज़।